अस्सलाम वालेकुम। मैं सिद्धी मिठुअर वाला मुन बिन अखरनि ते बैटबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते बिन अखरनि ते चटा भेटी पार्ट नंबर 5। करीम करम करे रहीम रहम करे वास्ते शफीउल मुज़नबीन जे सब सणायूं कर आसानियूं सब कम थियनि सवलायूं कर जेके बि मिठूअ जा आहिनि। हे नून हिन जे अखियुनि मां वहशत जी तासीर खणी आयो आहियां, आऊं जागी रहण जी तदबीर खणी आयो आहियां। अलफ नून उन जे नाले जो बिटो भरम रखियो, जहिड़ो तूं हुएं अहिड़ियूं ई कई भलायूं। वाह नून वहिंवार जो को तमामु भलो आहीं, चवण सां फिरतीअ सां अहिड़ो कमु कई जहिड़ो जंवर। वावरे विरे लही वञनि कुझु हल्का थियूं, कुझु संहिंज थियनि हलण जहिड़ा थियूं, अहिड़ा के ॿोल ॿुॾजनि ॿ चार घड़ियूं ख़ुशगुज़ारजनि। जी मुनून जिन जा त अहिड़ा कम थियनि था, भला भाग उन्हनि इंसाननि जा जेके अहिड़ियूं ख़ुशियूं दिलि में ई ॾिसनि था। खुशहाली पछाड़ीअ में बे उन्हनि जी भली हूंदी। डालुए देर सवेर ठक शाम खां ढके छॾींदो आहे, कोट मिठू अहिड़ो बि घर में हूंदो आहे। ही मुंहिंजे ख़्यालनि जी तइबीरत न आहे, ख़्वाबनि मौजनि खे ॾिस ये तइबीरत न आहे। तुंहिंजो ख़्यालु तुंहिंजो तसवर तुंहिंजी यादि अखियुनि में कंहिं ॿिए जी तस्वीरत न आहे। एकर लही वहम वञनि यकीन थी पवनि, पंहिंजे मर्ज़ीअ सां बि कुझु करियूं, रुगो आसरा उमेदूं मिलनि था, अञा बि के अहिड़ा आहिनि। हे नून हुननि खे तो बख़्शिया बंगुला तुंहिंजो शान जल जलालहू, असीं बि त हिते आहियूं असांखे बि उमेद आहे। हुयनि टकड़ घणी ॻाल्हियूं हुयूं ॻुझ जूं, हू उते ई तरसिया मूं कई हलण जी भाए मूं उते हुजां। अलफ नून अनो अर्ज़ा थियनि मींहं पवनि खैरी पवनि मींहं पवनि, बहितरी पहिरिए खां वधि हुजनि मींहं पवनि, मिठू हमेशह ख़ुशि रहनि मींहं पवनि। वाह नून वंझ वठी चयाई जेकी तो ॾिसजे ॾींहं जो राति जो बि इहो ई तो ॾिसण में अचे। चयाई कॾहिं कॾहिं ख़ुशीअ में ईद जे ॻोढ़ा बि वही पवंदा निजड़ा बरसात जे। जी मुए जेकी कुझु चयुमि हीअं सां हटाइजो, मगर सम्झ सम्झ सां उन खां सवाइ बि कुझु कोन वरंदी। डालुए देर सवेर ठक शाम खां ई ढके छॾींदो आहे, फितरत पंहिंजे पंहिंजे असर में हूंदो आहे। हेतिरा वॾा वाइदा कया अथई निभाईंदे या महल करण गर्ज़ करण ईद बरात ॾियण वठण ॾियण पंहिंजी भली मुठ।